बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं मोहम्मद फरीद कमराणी टुंडो मोहम्मद खान में रहंदो आहियां। मिस्टर पाकिस्तान जो एजाज़ कटियो 1992 में। उन खां पोइ उन 1992 में आऊं इंटरनेशनल बेंगलोर वियो, गोल्ड मेडल मूं खटियो हुते। ऐं उन खां पोइ हालात अहिड़ा थी विया जे न मूंखे फेडरेशन पुछा कयो, न के इंतिज़ामिया पुछा कयो। इन करे ई आऊं पंहिंजो रोज़गार साइकिलो जा पंचर कढंदो आहियां ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहियां। अलाह जी वॾी महिरबानी आहे। बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां मूंखे का सार संभाल न लही, न ज़िले हुकूमत जी तरफ़ां, न ही सिंध हुकूमत तरफ़ां, न पाकिस्तान जी तरफ़ां। मूं जहिड़ा कई बॉडी बिल्डर टंडो मोहम्मद खान में ईअं दरबदरी लोकनि जो गाॾो पियो लॻाए, पोइ पंचर पियो ठाहे, पोइ छा पियो करे, पोइ छा पियो करे। असांजी कंहिं लेवल ते का सार संभाल न लही हुई। इन ई करे टंडो मोहम्मद खान में बॉडी बिल्डिंग इलाही ज़वाल ते हुई। न त कंहिं दौर में टंडो मोहम्मद खान में 4 बॉडी बिल्डिंग क्लब हूंदा हुआ। अॼु हालत अहिड़ी आहे जो हिकिड़ो क्लब आहे दुरुशा क्लब, उन जी पोइ वारी करे ई कोन थो। असां पोइ फिटनेस ई आहे। बॉडी बिल्डिंग अहिड़ी शइ आहे जेको सिहत जे लाइ ज़बरदस्तु आहे। हिन टाइम में बॉडी बिल्डिंग इंसान खे हज़ार बीमारियुनि खां बचाए। जीअं शुगर आहे, जीअं ब्लड प्रेशर आहे, जीअं कई अमराज़ आहिनि जिन खां बॉडी बिल्डिंग इंसान खे सिहत ॾींदी आहे। एक्सरसाइज मस्ट आहे। पर हाणे मसइलो असांजो इहो आहे, असांजो को दाद रसी करण वारो असांखे केरु पुछे ई कोन थो। इन करे असांजी दरबदरी ज़िंदगी आहे। इन करे फेडरेशन में ऐं तक़रीबन टंडो मोहम्मद खान जे बॉडी बिल्डरनि खे केरु पुछा ई कोन थो करे। असां वटि न भला भला MPs MLA आहिनि, पर उन्हनि वटि असां लाइ टेम ई कोन्हे को। नाज़रीन, हिन वक़्तु असां मिस्टर पाकिस्तान मोहम्मद फरीद कमराणी वटि मौजूदु आहियूं, जेको हिन ज़िले समेत पूरी डिवीज़न में बॉडी बिल्डिंग जे हवाले सां हुन पंहिंजो पाण खे पाण मञरायो आहे। पर वक़्त जी सितम ज़रीफ़ी जे करे हुनखे मुकमल तरह सां ज़िले हुकूमत, सिंध हुकूमत नज़रअंदाज़ कयो, जंहिं बैदि हू पोरियत थी साइकिलनि जो कमु करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र पाले थो। जंहिंखां पोइ उनजो चवणु हुयो त असांजी को बि हाणे सार नथो लहे ऐं असां परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं ऐं साइकिल जो कमु करे, साइकिलूं ठाहे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करियूं था। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।